अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार कहानी ॿुधाईंदा हलूं सॼी तफ़सील ॾींदा हलूं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं हाणे सिजावल अची वियो आहे छा मूसा बि अची वेंदो ऐं नेक्स्ट एपिसोड जी जेका कहाणी आहे पूरी मालूमात पूरी अपडेट तकरार ड्रामे तव्हांखे ॾींदासीं। पहिरियां इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों पोइ किस्त में यको मां तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां सिजावल मोटी ईंदो फ़िलहाल हिकु पासे वक़्ती तौर थी वियो आहे ऐं तव्हां हिन किस्त में ॾिठो सिजावल अची वियो हाणे मूसा बि अची वेंदो अनक़रीब तव्हां ॾिसंदो ऐं नवाब खान जे मथे सूर वरी जागी वेंदो ऐं उन जे लाइ मुसीबतूं वरी शुरू थी वेंदियूं ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो नेक्स्ट एपिसोड में जॾहिं मूसा जो लाश ॻोल्हण लाइ वेंदा नवाब खान जा माण्हू फिरी फिरी मोटींदा उन्हनि खे कुझु बि हथु कान ईंदो वरी नवाब खान खे पक थी वेंदी मूसा बि ज़िंदा आहे जीअं सिजावल ज़िंदा। सिजावल हाणे दोस्तों हाकिमज़ादी सां बि वहल कंदो छाजे करे उन कम अहिड़ा कया ऐं लाला पूरो थी वियो हाणे हाकिमज़ादे जो टाइम पूरो थी चुको आहे। नवाब खान जो निंड्रूं हराम थी वेंदियूं छाजे करे ताक़तवर दुश्मन उनजो मोटी आयो आहे ऐं जेका ॿिया हल्का फुल्का आहिनि उहे बि दुश्मन हाणे सिजावल खान खे ॾिसी नवाब खान जे ख़िलाफ़ु थी वेंदा ऐं नवाब खान इहो कॾहिं बि न चाहींदो त ईअं थिए अनक़रीब हाशो बि नवाब खान जो साथ छॾे वेंदो। तव्हां ॾिसंदो पोइ नवाब खान अञा तंग थींदो अञा परेशान थींदो त हाणे इन्हनि दुश्मननि खां मां कीअं जान छॾायां ऐं इहो बि तव्हां ॾिसंदो त जॾहिं मूसा जी एंट्री थींदी पोइ ड्रामे के चार चंड लॻी वेंदा अञा नवाब खान जॾहिं मुसीबतूं वधी वेंदियूं पोइ मीर ऐं मूसा सिजावल बावल अहिड़ा दुश्मन जॾहिं साम्हूं हूंदा त नवाब खान छा कंदो ऐं उनजो मेन माण्हू हाशू उहो बि उन खां आहिस्ता आहिस्ता हथु पटे वेंदो ऐं अनक़रीब दिलचस्प ड्रामो थी वेंदो तकरार तव्हां ॾिसंदो ऐं पोइ किस्त में यको मां ॿुधाईंदो थो अचां त मूसा सिजावल ज़िंदा आहिनि माण्हू चवनि पिया सिजावल मरी वियो मूसा मरी वियो असांखे कमेंट करनि पिया हीअ छा थी वियो तव्हां कूड़ हणो था अड़े बाबा न इहो हिकु ड्रामे जो रोल हुयो मोटी ईंदा उहो उअं ई थियो असांखे ॾींदा इजाज़त खुदा हाफ़िज़।